बाबा साईं अस्सलाम वालेकुम। कमदार वालेकुम सलाम। न कमदार मथे खट ते थी वियो। न बाबा साईं, तव्हांजी हैसियत काथे, असांजी हैसियत काथे। असां सॼी उमिरि तव्हांजी ग़ुलामी कई आहे बाबा। मां तव्हांजे बराबरि नथो वेही सघां। न कमदार, अॼु अलाए छो मूंखे घबराहट थी थिए ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त तूं मूंसां खट ते वेह यार। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां चओ था त मां वेहां थो। बाबा साईं ख़ैर त आहे? तव्हांजी परेशान पिया लॻो? हा कमदार, ऐं परेशान इन लाइ आहियां त सदियुनि खां वठी असांजा अबा ॾाॾा इलेक्शन में इन ई पार्टी में खटंदा आया आहिनि। इहा त हक़ीक़त आहे साईं। ऐं जेको मां हींअर माहौल ॾिसां थो त सिंध जा माण्हू सुजाग थी चुका आहिनि। असांखे हिन इलेक्शन में वोट न मिलंदो। न बाबा साईं न, इहा उन्हनि जी भुल आहे जो तव्हांखे वोट न ॾींदा। खदियूं न खणी छॾिया न। दार, असांखे वोट ॾियण वारा इहे ग़रीब अबोझ माण्हू आहिनि जेकी असांखे असांजे मथां एतमाद करे असांखे वोट ॾेई एवाननि ताईं पहुचाइनि था। असां उन मिसकीन मारूड़नि जे लाइ कयो छा आहे? ऐं असीं दावा कयूं था असीं सिंध जा वारिस आहियूं। जॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु आहे, असांजो चेयरमैन जेको आहे त उहो वञी फ़तवाऊं थो ॾिए त अफ़गान मुहाजिरीन हितां न निकिरनि। मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे त आउं उन जे पोयां वञी वरी इलेक्शन विड़ा। वाक़ई तव्हां सही था चओ पोतार। उन इहे लफ़्ज़ कढिया आहिनि त उहे वीचारा अफ़गानी। हाणे वीचारा असांजा पंहिंजा सिंधी न आहिनि जेके ग़रीब बदाल बुख ते वेठा आहिनि। तव्हां पाण सोचो। बसि कमदार, मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त मां पंहिंजे सिंधियुनि ॿारनि जी दिलि ॾुखाइणु नथो चाहियां ऐं आउं इन सीट ते इलेक्शन न विढ़ंदुसि। जेकॾहिं मूंखे कंहिं ॿी पार्टी आछ कई ऐं कंहिं ॿी पार्टी सां गॾु उन सां कमु कंदुसि। बाक़ी आउं पंहिंजे हिन पार्टी में जेको अबनि ॾाॾनि खां वठी इलेक्शन में विढ़ंदो आयो आहियां, इन जो आउं बाइकाट थो कयां ऐं पंहिंजे ग़रीब अबोझ सिंधियुनि सां मां गॾु आहियां। साईं जेका तव्हांजी मर्ज़ी, असां तव्हां सां गॾु आहियूं। हीउ सॼो राज तव्हां सां गॾु आहे। जहिड़ी पार्टी में वेंदव इनशा अल्लाह फतह तव्हांजी थींदी। बसि कमदार, पंहिंजो फ़ैसिलो यार इहो आहे बसि।